ऐं पाण जेको आहे सो डोमेस्टिक क्रिकेट में आहियां ॻोठाणो इहो शइ हिननि गवर्नमेंट ग्राउंड्स वग़ैरह प्रोवाइड कनि स्पेशली जेको आहे सो यूसी लेवल ते हिकु न कोई ग्राउंड हिकु मां हिकु हुजणु घुरिजे जेको आउं सम्झां थो हैदराबाद में हिकु बि कोन्हे जेको गवर्नमेंट पंहिंजो उन ते जेको ट्विटर रखियो वञे ऐं गवर्नमेंट जा उते बैट्समैन वग़ैरह सघे या बॉलर्स ट्रेनिंग कोचिस हुजणु घुरिजे ऐं उहे आहिनि ई कोन थो ऐं जेको आहे सो असांखे जेको आहे मतिलबु सरकारी कीअं बि का प्रोवाइडिंग कान्हे हिकिड़ी सुठी एक्सरसाइज़ आहे एंटरटेनमेंट आहे इन मां असां जेको आहे जो बाज़ारनि में वञी करे मेंटली आहे अहिड़ो शयूं खायूं वञी उन खां सिहत सां सुठी रांदि ई जेको अंदरि बि आहे जिस्म जी तवानाई बि आहे हिन में पंहिंजे पाण खे जेको आहे असां फिट रखंदा आहियूं ऐं असांजी सिहत बरक़रार PCB खां इहो मुतालबो आहे पाकिस्तान जेको क्रिकेट बोर्ड खां त असांखे अहिड़ा इवेंट डिस्ट्रिक्ट लेवल ते PCB ख़ुदि अची कराए ऐं हिकिड़ी खे डिस्ट्रिक्ट में अलॻि कराए त जीअं असांजी जेको आहे सो हुन मां टैलेंट कढे सघूं ऐं जेको आहे सो नौजवाननि खे मौक़ो मिले त जीअं हुनजो शौक़ु वधे अञा बि हिन लाइ महिरबानी करे जेकॾहिं PCB गौर कंदी त तमामु वॾी महिरबानी थींदी असां बि पाकिस्तान जा जेको आहे सो रहवासी आहियूं ऐं पाकिस्तान जा जेको आहे सो रेज़िडेंशियल आहियूं त असांखे फ़ाइदो थिए महिरबानी असांजो जेको आहे बहितरीनु टूर्नामेंट पास मुंडारी करायो आहे असां चाहियूं था त असांजी तक जा MP MNAs जेके आहिनि असांखे हिन में सपोर्ट कनि असां बजाए जेको पंहिंजो टाइम बाज़ार में किथे ॿिए हंधि वेही करे असां पंहिंजो वेस्ट कयूं हिकिड़ी क़िस्म सुठी एंटरटेनमेंट आहे सुठी सरगर्मी आहे असांजी जेका मुतालबो आहे त असांखे अहिड़ा ग्राउंड्स ऐं असांखे इन शइ में सपोर्ट कई वञे क्रिकेट जे हवाले सां त असां मंझां ई अहिड़ा सुठा प्लेयर्स जेके आहिनि शाहनवाज़ ॾहाणी शाहिद अफ़रीदी जहिड़ा असांजे पूरी सिंध मां हैदराबाद में जहाँ तक मां असां थी सघनि था जेकर असांखे सुठियूं सहूलियतूं मुयसरु हूंदियूं असांखे जेको आहे हिन टूर्नामेंट मंझां काफ़ी बहितरीनु असांजे प्लेयर्स निकिता आहिनि जीअं हाजान में जानशेर हाजानो आहे ऐं उन खां अलावा दल छोकिरो आहे नानू दल जे नाले सां वहीद लगारी आहे मुंहिंजो कज़न उन खां अलावा अहिड़ा कई सारा असांजे जेके बहितरीनु प्लेयर्स आहिनि सुठा बॉलर सुठा बैट्समैन आहिनि जेकर असांखे PCB अहिड़ा सुठा इवेंट असांखे कराए ॾींदी त असां मंझां ई सुठा प्लेयर्स अॻिते अची करे पंहिंजे हिन मुल्क जो नालो रोशन करे सघनि था जेकर असांखे सुठियूं सहूलियतूं मुयसरु वञनि त असांजे वरी बि तक जे MPs MNAs खां गुज़ारिश आहे त असांखे हिन शइ में वधि खां वधि मदद कनि त जीअं असां अॻिते सुठी असांजा छोकिरा परफॉर्मेंस करे सघूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों जी ॾिसी रहिया आहे बादल उनारी भलो टूर्नामेंट असांजे ऊठ में करायो आहे अहिड़ा टूर्नामेंट सदा ई हुजणु खपनि ऐं पंहिंजा पाण में दोस्त मिलंदा आहिनि ऐं PCB खे खपे कि टूर्नामेंट अहिड़ा कराए मगर हिते केरु ॿुधे ई नथो कंहिंजी पंहिंजा पाण में लॻा पिया आहिनि UC लेवल ते अचनि ई नथा न को विलेज लेवल ते था अचनि ही बि बादू जी महिरबानी आहे टूर्नामेंट करायो आहे असांजे ॻोठ में ऐं असां वॾी कुझु बि ॻाल्हि आहे तमामु ज़बरदस्त टूर्नामेंट ऐं क्राउड ॾिसो तव्हां माशाल्लाह हिते घणो क्राउड थो अचे महिरबानी पीरू भाॼी जेको को आयो आहे हिते मुंहिंजो नालो इमरान आहे ऐं मोनी स्टाफ क्रिकेट क्लब असांजी टीम आहे असांजी वॾी टीम आहे असां ॿ टीम खेली रहिया आहियूं ऐं असांखे PCB खां रिक्वेस्ट आहे त असां सुठा सुठा प्लेयर अॻियां आणूं। अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो यासीन आहे माशाल्लाह ज़बरदस्त टूर्नामेंट थी रहियो आहे जंहिंमें 14 टीमूं में से वरितो आहे जिनमें बहितरीनु रांदीगर बि आहिनि बेस्टमैन बि आहिनि ऐं बेस्ट बॉलर बि आहिनि PCB खां इहा ई दरख़्वास्त आहे त हिननि खे अॻिते चांस ॾिना वञनि ऐं गवर्नमेंट खे इहा चङो ग्राउंड असांजा ग्राउंड जी हालत ॾिसो त पाण ग्राउंड असांखे फर्स्ट टाइम